वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलोचिस्तान के बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे रहियो आहे। वज़ीर आज़म बलोचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़न जो वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कयो ऐं ॿियनि बि गॾिजी वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कयो। MDA ऐं PDMA जे अमलदारनि वज़ीर आज़म खे बोर्ड की तबाहियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बलोचिस्तान के बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो किया है। वज़ीर आज़म जो बलोचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बिज़न जो ऐं ॿियनि इस्तक़बाल किया है। NDMA ऐं PDMA के अमलदारनि वज़ीर आज़म के बोर्ड की तबाहियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। हिन साल बरसातुनि जो 3 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो आहे। जुज़वी या मुकम्मल मुतासिर घरनि जो मुआवज़ो वधाए 5 लाख रुपया कयो वियो आहे।